तोखे ॾाढो वणा हो तुंहिंजे लाइ पाण खे तुंहिंजे लाइ पाण खे ठाहियो पियो ठाहियां मां तुंहिंजे बिना कुझु बि ते नाही आहियां मां तुंहिंजे बिना कुझु बि ते नाही आहियां तुंहिंजे गॾु गॾु हुजी तुंहिंजे गॾु गॾु हुजी पोइ मां हीअं मां तुंहिंजे बिना कुझु बि ते नाही आहियां मां तुंहिंजे बिना आओ चांडो कियूं हीअ सताईने पयूं हो आओ चांडो कियूं हीअ सताईने पयूं हो तुंहिंजे करे अची तुंहिंजे करे अची ते आऊं झूमां नचां मां तुंहिंजे बिना कुझु बि ते नाही आहियां मां तुंहिंजे बिना कुझु बि ते नाही आहियां तुंहिंजे गॾु गॾु हुजी पोइ मां हीअं मां तुंहिंजे बिना कुझु बि ते नाही आहियां मां तुंहिंजे बिना। वाह जिसकानी साहब तुझी महफ़िल यकीनन दोस्तों उन जिसकानी साहब जी महफ़िल तव्हांखे वणंदी। ही टंडे आदम जो नौजवान आहे टंडो मोहम्मद ख़ान जो नौजवान आहे जिसकानी साहब ऐं हिन जो आवाज़ु तमामु प्यारो आहे ऐं असां हिन जे आवाज़ खे वायरल था कयूं त दोस्त हिन जो आवाज़ु ॿुधो ऐं इनशाला लुत्फ़ अंदोज़ थियो हिन जो आवाज़ु तव्हांखे अञा वधीक वणंदो ऐं हीउ पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो करे रहियो आहे जेको असां तव्हांखे ॾेखारींदा। ही अहमद अली जिसकानी टंडो मोहम्मद ख़ान जो नौजवान आहे जंहिंसां असांजी मुलाक़ात थी आहे। अहमद अली जिसकानी साहब टंडे मोहम्मद ख़ान जो नौजवान आहे तमामु आवाज़ बि सुरीलो आहे ऐं असां तव्हांखे हिन जी महफ़िल ॿुधायूं था। जी अहमद अली अञा छा ॿुधाईंदव ख़ुदा जी ॾिनी मां? हुज़ूर पाक जी शान में हिकिड़ी नात तव्हांखे ॿुधाईंदासीं।